बिल्कुलु अदा सही तो चवे। पाणी असांजो जियापो आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो त असांजा फसल ऐं असांजो अनाज कीअं थींदो। सभ खां बहितरीन में बहितरीन एहतजाज इहो आहे तुंहिंजो जेको तूं मुसलो रखी अलाह जे दर जे अॻियां एहतजाज कयो आहे। बाक़ी त ॾिसे थो असांजा सिंधी मारूअड़ा जेके एहतजाज करनि था, रोडनि ते वेहनि था, ही ज़ालिम हुक्मरान उनखे सिधियूं गोलियूं हणी उनखे शहीद करनि था। असांखे तुंहिंजो इहो फ़ैसिलो वणियो आहे जेको रब जे अॻियां तूं रुनो आहे। हर शइ जो मालिक ख़ालिक मुंहिंजो रब ई आहे। उहो ई का सड़ाई कंदो, असांजी सिंध धरतीअ खे पाणी मिलंदो ऐं असांजी जेके बंजर ज़मीन आहिनि उहे आबाद थींदियूं। मुझा पालनहार इंसाननि खे ज़िंदगी ऐं मौत ॾियण वारो, हर साह वारी शइ खे ज़िंदगी ऐं मौत ॾियण वारा मुंहिंजा परवरदिगार। असां ऐबदार आहियूं, गुनाहगार आहियूं, तुंहिंजा ई बाना आहियूं मुंहिंजा रब सां। असांजी कोताहियुनि ॾे कोन ॾिस, तूं रहीम आहे, तूं असांजे मथां रहम कर। असां जहिड़ा बि गुनाहगार आहियूं तुंहिंजा ई बाना आहियूं मुंहिंजा रब साईं। तूं असांजे ऐबनि खे न ॾिस। हीअ असांजी सिंध वीचारी सुकई थी मुंहिंजा रब। जेकॾहिं हीअ सिंध सुकी वई त असां मारूअड़नि जा पेट कीअं पलबा, असां पोखी रही कीअं करे सघंदासीं मुंहिंजा रब। असां वटि पाणी न आहे, रब ते अहिड़ो ज़रियो कर जीअं असांजे पाणी अचे, असांजी इहे बंजर ज़मीन आबाद थियनि, असां पंहिंजे बचनि जी रोज़ी कयूं मुंहिंजा रब। ए मुंहिंजा पालनहार, तोखे ई बाझबो थी, तूं बाझारो आहीं। असांजे गुनाहनि ॾे ॾिस, तूं रहम फरमाए मुंहिंजा रब साईं। न सॼी सिंध खे साओ कर मुंहिंजा रब साईं, सॼी सिंध खे साओ। इतां जा बुखायल मारूअड़ा तो मारूअड़ा या रब्बुल आलमीन तोखां ई दुआऊं घुरंदा। तूं ई बख़्शण हारा आहीं, तूं ई बख़्श दे। तूं असांजे ऐबनि ॾे न ॾिस, असांजा ऐब तमामु किना आहिनि रब साईं।
तू बाझारो आहे, तू बाझ कर, तू करीम आहे, करम कर। या अल्लाह तू रहीम आहे, तू रहम कर। असांजे मथां बाझ कर रब साईं। असांजी हिन सिंधड़ीअ खे आबाद कर, असांजी हिन सिंधड़ीअ खे शादो आबाद कर, असांजी हिन सिंधड़ीअ खे सरसब्ज़ कर। मुंहिंजा मौला हिन मारूड़नि जे तोड़े दीदा आहिनि। मुंहिंजा रब जे हथ तुंहिंजे दर ते खणी बीठा आहियूं। तूं असां हिन गुनाहगारनि जे हथनि ॾे ॾिस मौला, तूं हथनि ॾे ॾिस। हे महबूब जे वास्ते अल्लाह साईं तूं करम फरमा हिन सिंध जे मथां। न त इहा सिंध सुके थी रब साईं, सिंध सुके थी, सिंध सुके थी, सिंध सुकाई थी। मुंहिंजा रब सिंध खे शाद आबाद आबाद। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। ख़ैर ताए, अल्लाह रहम करे। छा थियो आहे? अरे दा ख़ैर कहिड़ा आहिनि? असां ग़रीब मिसकीननि जे हिन ॿारी बने ते जेको गुज़ार हूंदो आहे, इन वक़्तु ॾिसे थो त वक़्तु चढ़ी आयो हेड़ी महिल जे असां न बिजको थियो त थिए न ई असां वटि पाणी आयो आहे। त रब खां इहा ई दुआ घुरूं था त रब साईं असांखे पाणी मोकिलींदा, असां पंहिंजा बचनि जे लाइ पंहिंजी ज़मीन आबाद कयूं। बिल्कुलु अदा सही थो चए, बिल्कुलु अदा सही थो चवे। पाणी असांजो जियापो आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो त असांजा फसल ऐं असांजो अनाज कीअं थींदो? सभ खां बहितरीन में बहितरीन एहतजाज इहो आहे तुंहिंजो, जेको तूं मुसलो रखी अलाह जे दर जे अॻियां एहतजाज कयो आहे। बाक़ी त ॾिसे थो असांजा सिंधी मारूअड़ा जेके एहतजाज करनि था, रोडनि ते वेहनि था, ही ज़ालिम हकमरान उनखे सिधियूं गोलियूं हणी उनखे शहीद करनि था। असांखे तुंहिंजो इहो फ़ैसिलो वणियो आहे, जेको रब जे अॻियां तूं रुनो आहे। हर शइ जो मालिक ख़ालिक मुंहिंजो रब ई आहे। उहो ई का सड़ाई कंदो, असांजी सिंध धरतीअ खे पाणी मिलंदो ऐं असांजी जेके बंजर ज़मीन आहिनि उहे आबाद थींदियूं। रब खां इहो ई सुवाल आहे त असांजी सिंध सरसब्ज़ हुजे, आमीन, आबाद हुजे। आमीन। असांजा जेके नंढड़ा मारूड़ा बचड़ा आहिनि, नंढड़ा जंहिंजो असांजो हिन पेट गुज़र हिन खेतीअ ते आहे, हिन ज़मीन ते आहे, असांजो उहो पूरो थिए पाणीअ जो। बिल्कुलु अदा। के वॾे आफ़ीसर खे, के बादशाह खे, के वज़ीर आज़म खे, के सदर खे दाह ॾियण खां बहितर इहो आहे त पंहिंजे अल्लाह खे माण्हू दाह ॾे, जेको ॾेई न पचारे। तमामु बहितरीन तुंहिंजो फ़ैसिलो आहे। या अल्लाह साईं सिंध खे आबाद कर। आमीन। या अल्लाह साईं सिंध खे सरसब्ज़ कर। आमीन। या अल्लाह साईं जेके ग़रीब मिसकीन मारूअड़ा आहिनि उन्हनि जा ख्वाब पूरा कर। आमीन। या अल्लाह साईं तोखे ई बाझ पवंदी। आमीन। या अल्लाह साईं तुंहिंजो ई सहारो आहे। आमीन। आमीन। जबलनि मथे झूपड़ा झूला की न झूलनि, जंहिंजो आसरो अल्लाह हमेशह पत्थरनि मंझि पलनि से सदा ई खिलनि। ये आस न लाथी अल्लाह। आमीन। आमीन।